जी असां मौजूद आहियूं सिटी प्रेस क्लब फैज़गंज, जिते IBA टेस्ट पास कंदड़ उस्ताद मुसलसल 11 महीननि खां पघार न मिलण जे करे हिते एहतिजाज करे रहिया आहिनि। हिननि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। असां IBA पास टेस्ट उस्ताद आहियूं ऐं मुसलसल 11 महीननि खां असांजी ऑनेस्टी ऐं सिंसियरिटी ॾिसो त असां तदरीसी अमल खे बि न रोकियो आहे ऐं पंहिंजे हक़ लाइ एहतिजाज बि करे रहिया आहियूं, पर तदरीसी अमल खे बि जारी रखियो आहे। इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो 11 महीननि में असांजी डेटाबेस ते कमु न थी सघियो आहे। DRC रिवाइज़ उहा अञा ताईं उन ई मरहले में पई आहे ऐं अहिड़े टेक्निकल दौर में, हेतिरे जदीद दौर में बि अञा ताईं फाइल मथां फाइल असांखे फाका कशी ते मजबूर करे छॾियो अथऊं। बिना पघार जे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं पंहिंजी सिंसियरिटी सां जेका ड्यूटी आहे उहा बि सरअंजाम ॾेई रहिया आहियूं। 30 जून 2025 ते भर्ती थींदड़ हज़ारे उस्ताद STR तहत जेकी सिंध हुकूमत भर्ती कया, बदकिस्मती सां उन्हनि खे वेरिफिकेशन जे नाले ते लटकाए करे 11 महीननि खां उन्हनि खे फाका कशी करण ते मजबूर थो कयो वञे। ऐं सिंध हुकूमत खे असां बार बार एहतिजाजनि वसीले इहो असां मुतालबो कयो आहे त वेरिफिकेशन सिर्फ़ PST JST उस्तादनि ते सिर्फ़ लागू छो थी थिए, जॾहिं त SST ऐं ॿिया जेके अदर केडर में जेके मुलाज़िम भर्ती थियनि था पिया, छा उहो अमल उन्हनि ते लागू नथो थिए, सिर्फ़ उस्तादनि जे मथां इहो अमल थो लागू थिए। जेकॾहिं अहिड़ी रवश रही, अहिड़ो रवैयो रहियो त इंशाल्लाह असां DO ऑफिस ऐं डायरेक्टर ऑफिस में एहतिजाज कंदासीं ऐं सिंध हुकूमत खे असां सदा शाह साहब खे हथ ॿधे अर्ज़ था कयूं त उस्तादनि सां इंसाफ़ कयो, त जीअं तालीम सां इंसाफ़ थी सघे। तक़रीबन तालके फैज़गंज जा 200 खां वधीक प्राइमरी उस्ताद आहिनि जेके हींअर पघारुनि खां महरूम आहिनि। 200 उस्ताद यानी 200 घर। हिकिड़े महीने जी पघार बंदि हुजे त घर जो गुज़र ॾाढो ॾुखियो थींदो आहे, पर मुसलसल 10 खां 11 महीना थिया आहिनि त उन्हनि 200 उस्तादनि यानी 200 घरनि जो गुज़ारो कीअं मुमकिन हूंदो। परे परे उन्हनि जी ड्यूटी आहे, तेल भराइनि था, ॿिया ख़र्चा आहिनि। उनखां अलावा वेरिफिकेशन जे बहाने हर हफ़्ते 15-20 ॾींहं खिरपुर केॾीमहिल सखर घुरायो थो वञे ऐं डिग्रीज़ जी वेरिफिकेशन जे लाइ वरी चालान भराया था वञनि। मतिलबु पघार ॾियण बजाए वेतर उन्हनि खां अञा ख़र्च कराए पियो वञे। सो असां मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द उस्तादनि जूं पघारूं जारी कयूं वञनि। हर महीने वेरिफिकेशन जे नाले ते काफ़ी चालान भराया था वञनि उस्तादनि खां। असां आला अमलदारनि खां ऐं सैयद सरदार अली शाह खां मुतालबो था करियूं त महिरबानी करे उस्तादनि जो मसइलो हल कयो वञे। ही हुया IBA टेस्ट पास उस्ताद जंहिंजूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं। हिननि जो चवणु आहे त मुसलसल 11 महीननि खां वठी असां स्कूल प्रॉपर वञूं था, उते तालीम जे असूल जे लाइ उते रोज़ाने जी बुनियाद ते वञूं था, पर जेको असांखे पघार आहे 11 महीननि खां वठी न मिली सघी आहे, जंहिंजे करे असां फाका कशी जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। कैमरामैन कबीर सां गॾु सलीम चांद, WTN फैज़गंज।